नाजरीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे सीता रोड में ख़बर ॾींदा हलूं त अॻूणो वफ़ाक़ी रेलवे वज़ीर आपाशे वज़ीर अलहाज ज़फ़र अली खान लिगारी कुछ ॾींहं खां तबियत नासाज़ हुजण जे करे कराची जी निजी अस्पताल में दाख़िल हो, जिते हू लाॾाणो करे वियो। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे सीता रोड में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर वहीद अली अब्बासी। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो, शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो वेझो साथी PPMN इरफान ज़फ़र लगारी ऐं अॻूणे MNA इमरान ज़फ़र लगारी जो वालिद ऐं सिंध काउंसिल जे मेंबर रेस कंबर अली खान लगारी जो वॾो भाउ अॻूणो वफ़ाक़ी रेलवे जो वज़ीर ऐं आपाशी वज़ीर अलहाज ज़फ़र अली खान लगारी कुझु ॾींहं खां तबियत नासाज़ हुजण ते कराची जी निजी अस्पताल दाख़िल हुयो, जिथे हरकत क़ल्ब बंदि थियण ते हिन दम धणी हवाले कयो। ॾुख जी ख़बर पवण ते सीता रोड शहर जो कारोबार मुकमल बंदि रहियो ऐं शहर में सोग छांयल रहियो। कराची खां एम्बुलेंस ज़रिए संदसि मड़े अबाणे ॻोठ सीता रोड आंदो वियो, जिथे संदसि जनाज़ा नमाज़ लिगारी गार्डन में सैयद अताला शाह बुखारी कंबर वारनि पिणु पढ़ाई, जंहिंमें सैयद सिंध तोड़े दादू ज़िले जी क़यादत मौजूदु हुई। ज़िले दादू जो सदर PP जो रफ़ीक अहमद जमाली ऐं पीर मुजीबुल हक़ ऐं CO वाबडा अॻूणो रहम अली ओठे, PP सिंध काउंसिल जो मेंबर अली मोहम्मद सुमरो, सैयद नसीर अहमद शाह, रेस ज़फ़र अली चांडियो ऐं उन खां अलावा वॾे अंग में सियासी समाजी तौरु ॿियनि शहरनि शिरकत कई। उन खां बाद में मड़ सीता रोड में दफ़नायो वियो ऐं राशगाह ते संदसि तॾो बि राशगाह ते विछायो वियो आहे, जिथे ताज़तियूं जारी आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।